नवाखे ॿुधाईंदा हलूं त गंबट में सिंध सुजाण संगत तरफ़ां नामियारे शाइर जुमन दरबदर जी याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। इन हवाले सां जो लिंक ते मौजूद आहे किशोर कुमार जी। किशोर जी तो नाज़रीन असां रिपड़ी हाउस गंबट में मौजूद आहियूं जिते जेको आहे सिंध सुञाण संगत पारां जेको आहे क़ौमी तहरीक ऐं रागी ऐं शाइर जेको आहे मामा जुमन दरबदर जी याद में ताज़ियाती जेको आहे तॾहिं विछाए जेको आहे हुन जी यादि खे जेको आहे ताज़ा करण जे लाइ जेको आहे संदसि उन जी ज़िंदगी ते रोशनी पई विझी वञे। हिते असां सां गॾु हिते सियासी समाजी माण्हू ऐं अदीब हिते मौजूदु आहिनि। हिन मेड़ाके में अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सॼी सिंधी क़ौम खे अर्पे छॾियो ऐं मां सम्झां थो असां 40 सालनि खां ॿुधंदा था अचूं। सन में साईं GM सालगिरह में बार बार इहो नौजवान चवराईंदा जेके अॼु 60 ऐं 65 साल जा थी चुका आहिनि। मामा जुमन दरबदर जो जेकॾहिं कंहिं घर ॾिठो ऐं हुन जी रहणी करणी ऐं उथणी वेहणी ॾिठी ऐं हू 80 सालनि ताईं हिकिड़ी सियासी तंज़ीम सां सचो रहियो ऐं उन सां जेके सचे रहण खां पोइ हुन कंहिं बि क़िस्म जे पंहिंजे हैसियत में का बि तब्दीली न आंदी। फ़क़ीरनि वांगुरु जेके हू सियासत सां रहियो। इहो वॾो मिसाल आहे। किथे बि असां मामा जुमन दरबदर जो मिसाल पेश करे सघूं था त सचा माण्हू हीअं सियासत कंदा। मोहम्मद जुमन दरबदर सिंध जी तारीख़ जो तमामु वॾो माण्हू जंहिंजे विछोड़े ते सॼी सिंध सोगवार आहे। हुन जेको सॼी सिंध जे लाइ जेको पोरियो कयो पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए पंहिंजे गायकीअ जे ज़रिए ऐं पंहिंजे क़ौमी कारकुन हुअण जे हवाले सां उहो तमामु वॾो पोरियो आहे। ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि गासिब बि कंदो आहे। उन्हनि सां सीउ सियारे ऐं ऊन्हारे में बि घारे को। मामा जुमन असांजे मिसकिन तबिके जो हेठें तबिके जो ग़रीब तबिके जो हुयो पर हुन जो जेको अमल हुयो उहो इंतिहाई शानदार हुयो। ऐं अवां ॾिठो त हुन जे मतीअ खां पोइ जेका क़ौम हुन खे मोहबत ॾिनी बे अंत जेका मोहबत ॾिनी अणमई जेका मोहबत हुई उन जो इहो ई सबबु आहे त हू पंहिंजे कौल ऐं फ़ैल में कंहिं बि क़िस्म जो तज़ाद न रखंदो हो। जुमन दरबदर जो किरदारु मूंखे भिटाई जे हिन बेत वांगुरु थो लॻे। हिकिड़ी सिट आहे त सभु नंगियूं थी निकिरो लालच छॾे लोभ। हू हुन इंसान लालच ऐं लोभ छॾे ॾिनी ऐं हू हुन खे एतिरी मानता मिली धरतीअ सां प्यार करण जे एवज़ जो साईं GM सैयद बि उतां उत्साह वरितो। ही माण्हू उहे माण्हू आहिनि जेके माण्हू ईंदड़ नसलनि जे लाइ नुमाइंदा जा अॻुवान हूंदा आहिनि, रहनुमा हूंदा आहिनि, ओञाण हूंदा आहिनि। हयाती गुज़ारणु वॾी ॻाल्हि न आहे। हयाती गुज़ारणु वॾी ॻाल्हि न आहे। ॿियनि लाइ जीअण ई असुलु ज़िंदगी आहे। त ॿियनि लाइ जीअण वारो ही किरदारु मामा जुमन दरबदर जेको आहे सो हमेशह सिंध जे लाइ जियो, सिंध जे मारुनि लाइ जियो, सिंध जे ॾोथिड़नि लाइ जियो, सिंध जे औरतुनि लाइ जियो, सिंध जे शागिर्दनि लाइ जियो। हिन जी सियासत, हिन जो अदब, हिन जी शाइरी सॼो महवर जेको आहे सो सिंध रही। जीअं त नाज़रीन तव्हां जेको आहे हिते मौजूदु जेके सियासी समाजी अॻुवान हुया उन्हनि जो चवणु इहो हुयो त मामा जुमन दरबदर जेकी सिंध जे लाइ जेको आहे ही राग गाए जेकी ख़िदमत कई संदसि जेको आहे अमर शख़्सियत खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे ऐं ही अमर किरदार शख़्सियत हमेशह जेको आहे ज़िंदा हूंदा आहिनि।